हिंदू जेमखानो 1925 में तामीर कयो वियो। हिन जेमखाने जी तामीर लाइ सेठ राम गोपाल माहता ऐं हिंदू बिरादरी पारां रक़म ॾिनी वई। पाकिस्तान आर्ट्स काउंसिल जे साम्हूं सरवर शहीद रोड ते मौजूदु हिंदू जेमखाने जो मक़सदु हिंदू बिरादरी जी समाजी तरक़ी तोड़े उन्हनि खे तफ़रीह मुहैया करणु हो। हिंदू जेमखानो कराचीअ जी पहिरीं इमारत आहे जंहिंजी अॾावत मुग़ल तिर्ज़ जे फ़न इमारत ते तामीर कई वई। मशहूरु मुस्लमान इंजीनियर आगा अहमद हुसैन हिन इमारत जो नक्शो तयारु कयो। हिन इमारत जा कुबा 1628 ईस्वी में एतमादीन दोल्हा जे मुक़बरे ते ठाहियल मीनारनि जहिड़ा ई ठाहिया विया। इमारत में इस्तेमालु थियल नायाब पथर बीजापुर ऐं जोधपुर मां आणे इमारत जी सूंहं खे 4 चंड लॻाया विया। हिंदू जेमखाने जी इमारत उमक जे हिसाब सां नंढी आहे, पर इमारती फ़न मुनी सदी गुज़री वञण खां पोइ बि उन खे नयुनि इमारतुनि खां ऊचो रखी बीठल आहे। जेको आगा मोहम्मद हुसैन जेको हुयो इंजीनियर हुयो, जेको इंडिया में हो, ऐं इनखे तव्हां ॾिसंदव जेके किताबनि में आहे त इहो मुग़ल अकबर आज़म जो महल हुयो केसरी में, उन जे स्टाइल ते हिनखे ठाहियो, जंहिंमें हिंदू ऐं मुस्लिम ॿिन्ही तइमीराती छा जो हिन इम्तिज़ाज आहे हिन पंहिंजे हिंदू जेमखाने में। हिंदू जेमखाने खे ॾिसण खां पोइ को बि माण्हू हिन इमारत जे हुस्न जी तारीफ़ करण खां सवाइ नथो रही सघे। हिंदू जुमखानो बिल्डिंग ॿिनि हिसनि में हूंदी हुई, साम्हूं हूंदो जुमखानो, जिते शाम जो फैमिलीज़ अची विहनि कनि, बाग हूंदो हो, खाधो पीतो थींदो हो, नंढड़ी कैंटीन हूंदी सुठी, उहो थींदो हो। पोयों हिसो हुनजो जेको हाणे जे तव्हां वञी बीहंदव न, उहो साम्हूं तव्हांखे उहो नज़र ईंदो। उनजो पोयों हिसो जेको हूंदो सो पवेलियन हूंदो हो, क्रिकेट ग्राउंड हूंदो आलीशान, 2 क्रिकेट ग्राउंड गॾो गॾु हूंदा हुआ, विच में हिकिड़ी 3 फुटनि जी भित हूंदी हुई। मुस्लिम जुमखानो सर अब्दुल्ला हारून जो, जेको हाणे डान अख़बार वारनि जो आहे, हमीद हारून वारनि जो, उहो हूंदो हो। उन सां गॾो गॾु मिलियल विच में हिकिड़ी लाइन एतिरी 3 फुट अढाई जी हूंदी हुई, उहा हूंदी। हेॾो जुमखाना हिंदू जुमखाना, हेॾो मुस्लिम जुमखाना, ॿिन्ही जा क्रिकेट ग्राउंड हूंदा हुआ। हिंदू जेमखाने जी हीअ ख़ूबसूरत इमारत अॼुकल्ह नेशनल अकेडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स यानी नापा जे हवाले थियल आहे। हिंदू जेमखाना जी ॻाल्हि आऊं करां त उहो आहे परवेज़ मुशर्रफ जेका आहे नापा वारनि खे ॾेई छॾियो, नेशनल जेके आर्ट्स बरमान सिंह आर्ट्स, उन सॼे के अंदरि जेका आहे उन डेकोरेशन खे ख़राबु करे छॾियो। पासे में वॾी वॾी बिल्डिंग पिया ठाहिनि। हाणे त कोर्ट में केस हले पियो। हिंदू जुमखानो एॾो आलीशान हूंदो हो, उन ते पहिरियों कब्ज़ो हिंदू जुमखाने ते। उन क्रिकेट ग्राउंड कराची पुलिस हुन ते कब्ज़ो कयो पहिरियों। हाणे बि तव्हां वेंदव त उन पोएं पासे तव्हां जीअं वञी बीहंदव, उते पुलिस जा फ्लैट्स ठहियल आहिनि, टिमाड़ अहिड़ा किना सभु जे हिसाब में अथव उते, सभु जे हिसाब। तव्हां उते बि बीहंदव न, तव्हां रोड ते वञी बीह रहो उन हिंदू जुमखाने जे साम्हूं, तव्हांखे पोयों नज़र ईंदा बीठल, हेॾा सारा बीठा आहिनि, किना कारा, कुझु कोन्हे, वरी कुंडा लॻल बिजलियुनि जा, बिजली खणण जे लाइ अंदरि। हिंदू जेमखानो 1925 में ठहियो, जंहिंजे 2 सालनि खां पोइ मुस्लमाननि हाजी अब्दुल्ला हारून मुस्लिम जेमखानो नाले ते जेमखानो तामीर करायो। मुस्लिम जेमखानो हिंदू जेमखाने सां बिल्कुलु लॻो आहे। हिन जेमखाने जी पीढ़ी जो पत्थर सिंध जे तॾोके कमिश्नर WF हुडसन रखियो हो। मुस्लिम जेमखाने जी तामीर में हाजी अब्दुल्ला हारून 13,500 चंदो ॾिनो हो। अब्दुल्ला हारून जो कायदे आजम के साथी थे, उन्होंने मुसलमानों के लिए ये जगह ली थी कि मुसलमान यहाँ अपना जिमखाना बनाए। और अब्दुल्ला हारून वो आदमी थे जो सिंध को बॉम्बे से अलग करने में उनका बहुत बड़ा हाथ था और कायदे आजम के साथी थे। और उनके 2 लड़के
अब्दुल यूसुफ हारून और महमूद हारून यहाँ सिंध के गवर्नर भी रह चुके हैं, और उनका एक पोता हुसैन हारून है अभी यूनाइटेड नेशन में पाकिस्तान की नुमाइंदगी कर रहा है। 1943 में जेम खाने खे वधाइण जो कमु शुरू कयो वियो। उन तरक़ियाती कम जी इफ़्तिताही तक़रीब में क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्नाह शरीक थियो हो। उन वक़्तु लेडी नुसरत हारून 25,000 चंदो जमो करायो। अहिड़ी रीति ॿिए मरहले वारे तरक़ियाती कम जी पीढ़ जो पथर 1946 में सर सुल्तान मोहम्मद आगा खान ऐं 1993 में सिंध जे तॾोके गवर्नर महमूद ए हारून रखियो। 1996 ईस्वी में यूसुफ ए हारून नई इमारत जो इफ़्तिताह कयो। जिमखाना का मकसद ये है कि मुसलमान यहाँ अपनी जो फैसिलिटी है वो इस्तेमाल करें। इसमें स्विमिंग का है, बिलियर्ड का है, ट्रैक है, ट्रैक चलने के लिए है, हेल्थ क्लब है, सवाना है, जाकुजी है, बैडमिंटन कोर्ट है, मस्जिद है। यहाँ लेडीज़ मस्जिद भी अलग है, जेंट्स की मस्जिद भी अलग है। मुस्लिम जेम खाने जी पुरानी इमारत हिन वक़्तु ज़बून हाली जो शिकार आहे, जंहिं जाइ ते पाकिस्तान जे बानी क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्नाह सां कराची जा माण्हू अची मुलाक़ातूं कंदा हुआ। अॼुकल्ह उहा इमारत हंधा हंधा ॾरी पई आहे ऐं उनखे सील कयो वियो आहे। बदनाम आदमी ने यहाँ कब्जा कर लिया था 98 में, तो इसमें अजीज मेमन भी था यूबीएल वाला, उसको यूबीएल उसके हाथ से निकल गया, और फारूक फारिया सदर टाउन का नाजिम था, उसने कब्जा किया था। तो हमने कानूनी तौर पे कब्जा हमें मिला 8 दिन के अंदर, और उनके ऊपर डकैती का केस चल रहा है, सेशन में अभी है, सेशन में और जुडिशल मैजिस्ट्रेट के पास। उन्होंने यहाँ डकैती की थी और सारा सील लग गया था जिमखाने को। सील हमारी फेवर में खुली है, हुकूमत ने डॉक्यूमेंट दे के हमें पोजेशन दिया, और इनके ऊपर केस अभी तक चल रहा है। जॾहिं त मुस्लिम जेम खाने जी नई इमारत खे आलीशान नमूने सां ठाहियो ऐं सींगारियो वियो आहे। मुस्लिम जेम खानो 9 एकड़ एराज़ी ते पखिड़ियल आहे। हिन जेम खाने जे मेंबरनि जी अक्सरियत मेमुण ऐं गुजराती बिरादरियुनि सां तालुक़ रखे थी, जॾहिं त आगा खानी, बोहरी, असना अशरी ऐं ॿियुनि बिरादरियुनि जा माण्हू बि हिन जेम खाने जा मेंबर आहिनि। ये जिमखाना में तकरीबन सारे मुसलमान ही, क्योंकि उस जमाने में 7 कौमों को अंग्रेजों ने जगह दी थी, हिंदुओं को भी दी थी, बोहरियों को भी दी थी, आगा खानियों को भी दी थी, ये मुसलमानों के लिए दी थी। तो यहाँ सारे मुसलमान मेंबर हैं। इसमें सिंधी भी हैं, मेमन भी हैं, कच्छी भी हैं, बोरी भी हैं, और हिंदुस्तानी भी है, मतलब हर कम्युनिटी यहाँ है। सिंधी भी हमारे तकरीबन 25 मेंबर हैं, पंजाबी हमारे तकरीबन 20 मेंबर हैं, उर्दू स्पीकिंग हमारे 10 मेंबर हैं, इस तरह, और बाकी सारे मेंबर हैं। बोरी भी हमारे तकरीबन 100 मेंबर हैं। अभी कायम अली साहब और रजा रबानी हमारे पैटर्न मेंबर है, इसी तरह फारूक सत्तार और बाबर खान गोरी भी हमारे पैटर्न मेंबर हैं। और जितने बिजनेसमैन बड़े बड़े चैम्बर के प्रेसिडेंट, एक्स प्रेसिडेंट, सारे हमारे पैटर्न मेंबर हैं। मुस्लिम जेम खाने में उहा बिलियर्ड टेबल भी पियल आहे, जंहिं ते पाकिस्तान जो बानी क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्नाह रांदि खेॾंदो हो। यहाँ क़ाइद आज़म जिस टेबल पे बिलियर्ड खेलते थे, क़ाइद आज़म को शौक था, वो टेबल भी अभी हमारे पास है, बिलियर्ड रूम में ऊपर में है, पड़ी हुई है। उस पर हमने बोर्ड लगा के रखा हुआ है, जितने विजिटर आते हैं वो उसका फ़ोटो भी लेते हैं, उसके साथ फ़ोटो पढ़ाते भी हैं। और बिलियर्ड रूम का अभी यहाँ की मैनेजिंग कमेटी ने मेरे नाम से लिखा है कि सिद्दीक बिलवानी बिलियर्ड हॉल,
उसमें टेबल हमारे पास 10 टेबलें हैं बिलियर्ड की। पाकिस्तान में कोई क्लब में 10 टेबलें नहीं, हमारे पास 10 टेबलें हैं। मुस्लिम जिम खाने जी इहा ख़ुशूसियत आहे त हिन जिम खाने में औरतुनि लाइ अलॻि स्विमिंग पूल ठहियलु आहे। 3 स्विमिंग पूल है, एक लेडीज का अलग है, बच्चों का अलग है और बड़े आदमियों के लिए अलग बड़ा है। और डायरेक्ट पानी आता है और हमारा स्विमिंग पूल है ना सबसे बड़ा है। और दूसरी कोई क्लब में पाकिस्तान में स्विमिंग पूल लेडीज़ के लिए नहीं है, सिर्फ जेंट्स का है। हमारे पास सब है। इसके अलावा ऑडिटोरियम में अब्दुल कदीर खान का, डॉक्टर अब्दुल कदीर खान ने खुद आके ओपनिंग किया था और मोइनुद्दीन हैदर उनके साथ आए थे। उन खां अलावा कॉन्फ्रेंस हॉल, डॉक्टर AQ ऑडिटोरियम, हेल्थ क्लब, टेनिस कोर्ट्स ऐं लाइब्रेरी समेत मेंबरनि लाइ समूरियूं सहूलतूं मौजूदु आहिनि। जिम खाने में माण्हू अची सोशल एक्टिविटीज़ कंदा हुआ, गॾु थींदा हुआ। नौजवान जेके आहिनि उहे रांदियूं कंदा हुआ, हुते टेनिस आहे, क्रिकेट आहे, हॉकी आहे। तव्हां ॾिसो जे वरांगे खां अॻु केतिरा सिंधी माण्हू जेके आहिनि उहे क्रिकेटर रहिया आहिनि, जेके टेस्ट क्रिकेट खेॾिया आहिनि। हाणे असां उहे शयूं कोन्हनि। पारसी हुया, यूरोपियन हुया, बोरी हुया, मुस्लमान हुया, हिंदू हुया, उहे उन्हनि जी पंहिंजूं अलॻि अलॻि टीम हुयूं हिननि जिम खाननि जे थ्रू। पोइ जॾहिं का ॿाहिरी टीम ईंदी हुई त पोइ सिंध 11 जे नाले सां का टीम ठाहींदा हुआ त उहा सिंध 11 जी टीम, ऑस्ट्रेलिया जी टीम आई आहे, ॿियूं ॿाहिरि जूं टीम आहियूं, उन्हनि सां मुक़ाबिलो करिणो आहे। त उहे हिकिड़ी सोशल एक्टिविटी सां गॾोगॾु रांदियुनि खे उन्हनि फ़रोग़ ॾिनो। नौजवान तबिको जेको ॿियनि पासे ॿियनि रुझाननि खां बहितर हिननि जिम खाननि में अचनि ऐं रांदि रूंद में हिसो वठनि त जीअं उन्हनि जी जेका ज़हनी ऐं समाज जिस्मानी फिटनेस थिए। त इहो क्रिकेट एॾो मशहूरु हुयो हूंदो, जंहिंमें गुलाम अहमद लासी आहे, इब्राहिम लासी आहे, जे नाऊमल, गोपाल दास, एॾा वॾा क्रिकेटर हुआ। जे नाऊमल जेको आहे उहो इंडियन, जॾहिं तव्हां वरांगे खां पुठियां इंडिया में वञो उते टेस्ट क्रिकेट खेॾियो, जेको हितां जो सिंधी हुयो। त उहो हिंदू जिम खाने जो क्रिकेट एसोसिएशन जो मेंबर हुयो। 1905 में जॾहिं हिंदू जिम खानो ठहियो, इहो पवेलियन हुयो, हिन जे साम्हूं ग्राउंड हुयो। ऐं ॿी ॻाल्हि त इहे साॻूणा प्लेयर हॉकी बि खेॾंदा हुआ। हॉकी जूं बि हिते टीमूं हूंदियूं आहिनि, सभिनी जिम खाननि जिन ज़िक्र थो करियां। 1927 में पोइ जे मुसलमान खे ख़्यालु आहे त अब्दुल्ला हारून पंहिंजे ख़र्चे ते जेको मुस्लिम जिम खाना ठाहियो, उनजो पुराणो नालो अब्दुल्ला हारून जिम खानो हुयो। 1927 में उन इहो ठाहियो। कम्यूनिटियुनि में उहो मुक़ाबले जो रुझान कोन्हे या एतिरो पैसो कोन्हे हिन वटि त असां जेके हिन तरफ़ ध्यानु ॾियूं। हिन तरफ़ ध्यानु ॾियणु खपे असांखे। जेके बि कम्यूनिटियूं हिन वटि हिन वक़्तु कराची में आहिनि, उन्हनि सभिनी खे हिन तरफ़ ध्यानु ॾियणु खपे त इहे सिहतमंद रुझान जेके आहिनि वापसि अचनि, जेके पार्टीशन खां अॻु हुया।